अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। अॼु जी हिन वीडियो में असां डिस्कस कंदासीं सखर IBA यूनिवर्सिटी जेका सिंध जी बहितरीन यूनिवर्सिटी आहे ऐं हिन जो शुमार पाकिस्तान जी बहितरीन यूनिवर्सिटी ऐं इंटरनेशनली बहितरीन रैंकिंग में अचे थो। त इन में कैरियर अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि। सखर IBA जे जेके भी कैंपसिस आहिनि उन में रेगुलर पोजीशंस आयूं आहिनि। ही रेगुलर पोजीशंस आहिनि प्रोफेसर्स, एसोसिएट प्रोफेसर्स, असिस्टेंट प्रोफेसर ऐं लेक्चरर्स जूं। जीअं तव्हां ही ॾिसी रहिया आहियो, सभिनी खां पहिरियां शहीद बेनज़ीर भुट्टो इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट साइंस में ही जॉब अपॉर्चुनिटीज आहिनि, जंहिंमें प्रोफेसर BPS 21 कंप्यूटर साइंस, एसोसिएट प्रोफेसर BPS 20 कंप्यूटर साइंस बिजनेस एडमिनिस्ट्रेशन, असिस्टेंट प्रोफेसर BPS 19 कंप्यूटर साइंस ऐं बिजनेस एडमिनिस्ट्रेशन, लेक्चरर कंप्यूटर साइंस एंड बिजनेस एडमिनिस्ट्रेशन। ईअं ई सखर IBA यूनिवर्सिटी खैरपुर कैंपस आहे, उन में भी सेम प्रोफेसर्स, एसोसिएट प्रोफेसर, असिस्टेंट प्रोफेसर ऐं इंस्ट्रक्टर जो जॉब्स आहिनि। उन सां गॾु गॾु कंदकोट कैंपस आहे, उन में प्रोफेसर कंप्यूटर साइंस बिजनेस एडमिनिस्ट्रेशन, एसोसिएट प्रोफेसर कंप्यूटर साइंस बिजनेस एडमिनिस्ट्रेशन, असिस्टेंट प्रोफेसर ऐं लेक्चरर्स जो जॉब्स आहिनि। उन खां अलावा मीरपुर ख़ास कैंपस आहे। इन में अप्लाई करण जे लाइ ही जेका URL ॾिनल आहे apply.iba-su.edu.pk, इन ते वञी ऑनलाइन अप्लाई कंदा। इन जो जेको चालान आहे उहो 2500 रुपया आहे। APL बैंक, अलाइड बैंक लिमिटेड में तव्हां पे करे सघो था। ऐं वधीक टर्म्स एंड कंडीशंस लिखियल आहिनि। जेके भी कैंडिडेट एलिजिबल आहिनि उहे इन में अप्लाई करे सघनि था। ऐं ही रेगुलर पोजीशंस आहिनि। जेको मीरपुर ख़ास कैंपस आहे उन में प्रोजेक्ट बेस्ड पोजीशंस आहिनि ऐं जेके बाक़ी 3 कैंपसिस आहिनि उन में रेगुलर पोजीशंस आहिनि, एसोसिएट प्रोफेसर, प्रोफेसर, लेक्चरर ऐं असिस्टेंट प्रोफेसर जूं। तो उम्मीद था कयूं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी। सखर IBA तरफ़ां जॉब अपॉर्चुनिटीज़ अनाउंस कयूं वयूं आहिनि। मज़ीद अहिड़ी इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो ते पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।